दोस्तों अॼु के वीडियो में गाल कंदासीं जलाल चांडे जो एक नायाब वाक़ियो जेको तहां ॾिसी तमामु तव्हांखे पसंदि भी ईंदो ऐं बहितरीन वाक़ियो आहे। दोस्तों इन चैनल ते जलाल चांडे जे ज़िंदगीअ जे बारे में हिकु वाक़ियो तव्हांखे असां इन वीडियो ते शेयर कंदा आहियूं इन चैनल ते। ऐं किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों ये बहितरीन हिकु वाक़ियो आहे जलाल चांडे जो। जलाल चांडे खे माण्हू ॻाइणो त सम्झंदा हुया, लेकिन जलाल चांडे सां मोहब्बत जी ऐं जेको आहे सो चाहत जो एॾो वॾो अंदाज़ हूंदो माण्हुनि जो माण्हू एतिरे क़दुरु बि जलाल चांडे वटि वेंदा हुया त को शख़्स बीमार थींदो हुयो या कंहिं शख़्स जो कंहिं ॿार को बीमार थींदो हुयो त पोइ जलाल चांडे वटि वञी ऐं जलाल चांडे खां धाॻो बि वठंदा हुया ऐं जलाल चांडे खां पाणी बि पढ़ाए हुन ॿार खे पीआरींदा हुया। दोस्तों जलाल चांडियो हिकिड़े प्रोग्राम में दावत मिलियो, जलाल चांडियो उन प्रोग्राम में वञी पुॻो त उते हज़ारे माण्हू जलाल चांडे खे ॾिसण ऐं मिलण जे लाइ कठे थी विया। पोइ हिते हिकु औरत आई जंहिंजे कच्छ में हिकु नंढड़ो ॿार बि हुयो। पोइ उहो कहिड़े बि तरीक़े सां जेको आहे सो बचाए पाण खे पिंडाल में अची पुॻी। जलाल चांडियो उते गीत पियो ॻाए त जलाल चांडे जे झोलीअ में अची ॿारड़ो रखे उन माईअ ऐं उन माईअ जलाल चांडे खे अर्ज़ु कयो त जलाल चांडिया तूं सिंध जो हिकु बहितरीन फ़नकार आहीं ऐं असांजी चाहत जो अंदाज़ एतिरो आहे तव्हां वटि जो हे नंढड़ो मुंहिंजो तक़रीबन 3 खां 4 महीननि खां बीमार आहे। मुंहिंजो ईमान तो ते आहे, हिन खे हिकु धाॻो वठी ॾे त जीअं छोकिरो मुंहिंजो चाक थिए। त दोस्तों जलाल चांडे खे माण्हू मुर्शिदनि जे तौरु मञींदा हुया, छाजे करे हर हिकु शख़्स जो पंहिंजो अक़ीदो ईमान हूंदो आहे। पोइ माण्हू उन जे चाहत में जलाल चांडे जे पोइ एतिरे क़दुरु बि जेको आहे सो माण्हू फरमाइशूं कंदा हुया जलाल चांडे खे त जलाल चांडिया मूंखे धाॻो ऐं जेको आहे सो इहे वठी ॾे। पोइ जॾहिं जलाल चांडे खे हिन औरत चयो त जलाल चांडे जवाबु ॾिनो त बाबा मां हिकु ॻाइणो आहियां, तव्हां हे वञी हिन खे इलाजु करायो या कंहिं मौलवी खां या कंहिं मुर्शिद खां वञी धाॻो वठी ॾियो त जीअं नंढड़ो चाक थिए। मां हिकु फ़नकार आहियां, मुंहिंजो इन्हनि कमनि सां कहिड़ो कमु आहे। लेकिन माईअ उहा ज़िद करे बीही रही, जलाल चांडे खे अर्ज़ु कई त जलाल चांडिया जेसि ताईं तूं इहा ॻाल्हि मुंहिंजी मञींदे न तेसि ताईं मां हे नंढड़ो कोन खणंदुसि, हितां मूंखे महिरबानी करे धाॻो वटे ॾे। त पोइ दोस्तों जलाल चांडियो कहिड़े बि तरीक़े सां उनखे हिकिड़ो धाॻो वटे ॾिनई ऐं कुदरती बाय चांस उहो धाॻो वटे ॾियण सां ई उहो छोकिरे जी तबियत हिकिड़े 2 ॾींहंनि में सही थी वई। माण्हुनि जो अक़ीदो अञा पको थी वियो। पोइ जॾहिं उहा शख़्स ऐं उहा औरत ओस पास में ॿियनि माण्हुनि सां बि ॻाल्हि करे पई त पोइ जलाल चांडे वटि माण्हू ईअं अहिड़े तरीक़े सां बि ईंदा हुया। दोस्तों जलाल चांडियो फ़नकार सां गॾोगॾु हिकु बहितरीन ऐं सुठो माण्हू बि हूंदो हुयो। जलाल चांडियो ग़रीबनि जी मदद बि कंदो हुयो। जलाल चांडियो मुनाफ़िक़ माण्हू न हुयो। जलाल चांडियो ग़रीबनि जो तमामु घणो अहसासु कंदो हुयो ऐं जलाल चांडे जी सख़ाफ़त जा किस्सा बि तमामु घणा मशहूरु आहिनि। दोस्तों जलाल चांडे जी ओताक 24 कलाक खुलियल हूंदी हुई ऐं जलाल चांडे जे ओताक ते को बि शख़्स वेंदो हुयो त उनखे मानी खाइण खां सवाइ जलाल चांडियो न छॾींदो हुयो। दोस्तों सुबुह जो 8 बजे खां वठी मानी स्टार्ट थींदी हुई, वेंदे मंझंदि जो 2 बजे ताईं मानी उहा हलंदी रहंदी हुई जलाल चांडे जे ओताक में। मखियल मानी ऐं जेको आहे सो लस्सीअ सां गॾु वरी शाम वारी मानी बि राति जो 8-9 ताईं हलंदी रहंदी हुई। हिन वक़्तु बि जलाल चांडियो हिन दुनिया में कोन्हे, लेकिन उन जा पुट ऐं उन जा वारिस जेके पोइते आहिनि उहो इन कम खे जेको आहे सो जारी ऐं कंटिन्यू रखियो वेठा आहिनि। दोस्तों जलाल चांडे सां माण्हुनि ईअं मोहबत न कयो, जलाल चांडे खे ईअं माण्हुनि न चाहियो। जलाल चांडियो अॼु ताईं बि माण्हुनि जे दिलनि में जे अगरि ज़िंदा आहे त जलाल चांडे जा कारनामा ऐं जलाल चांडे जा कम तमामु बहितरीन थियल आहिनि। इन जे करे जलाल चांडियो अॼु ताईं बि लखें दिलनि में ज़िंदा आहे। जलाल चांडे जी अॼु बि ॻाल्हि अचे थी या किथे को वीडियो या प्रोग्राम थिए थो त माण्हू हज़ारनि जी तादाद में उन प्रोग्राम खे ॾिसनि था। इन जो मक़सदु आहे त माण्हू अॼु ताईं बि जलाल चांडे सां दिलि जे गहराइनि सां प्यार बि कनि था ऐं जलाल चांडे खे चाहिनि बि तमामु घणो था। दोस्तों जलाल चांडे जी हर साल वरसी थींदी आहे 10 जनवरीअ ते। उते तव्हां ॾिसो त हर साल हज़ारनि जी तादाद में माण्हू उते वञी कठे थींदा आहिनि ऐं उन्हनि जा पुट जलाल चांडे जा हर साल उहा वरसी जेको आहे सो कराईंदा आहिनि ऐं हज़ारनि जी तादाद में माण्हुनि जो खाइण
खाइण पीअण जो बि बंदोबस्तु उते थींदो आहे ऐं हज़ारनि जी तादाद में माण्हू गुलनि जूं चादरूं चाढ़े जलाल चांडे जे क़बर ते ऐं जेको आहे सो जलाल चांडे जी मग़फ़िरत लाइ दुआऊं बि घुरंदा आहिनि। त दोस्तो इहो हिकु पोखियल हूंदो आहे इंसान जो हज़ारे माण्हू अॼु ताईं बि जलाल चांडे जा दीवाना ऐं परस्तार आहिनि। त वॾी महिरबानी, मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह ने